तालीम खपे ताला न खपनि, तोता कुएं भाड़ा न खपनि। तालीम खपे ताला न खपनि, तोता कुएं भाड़ा न खपनि। हिन क़ौम जो मुस्तक़बिल हाणे तालीम बिना कुछ भी कोन्हे। छा सिंध इल्म खां महरूम रहंदी? न, असांखे साइंसदान, आलिम, फाज़िल ऐं अकाबर घुर्जनि। कुछ करणो ही पवंदो, कुछ करणो ही पवंदो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां है किंज़ा फातिमा वरसीले आहे न्यूमेरान न्यूज़ जो कयूं था ख़बरनि ॾांहुं। खैरपुर रिपोर्ट मोहम्मद पंजलगाहो हंगोर जा गवर्नमेंट प्राइमरी स्कूल राणो खान सोलंकी जी बिल्डिंग ज़बून हाल हुजण ऐं बुनियादी सहूलियत जी खोट ख़िलाफ़ स्कूल जे शागिर्दनि ऐं वालिदैन एहतजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो। एहतजाज कंदड़ शागिर्दनि ऐं वालिदैन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त केतिरनि ई सालनि खां स्कूल जी बिल्डिंग ज़बून थी वई आहे ऐं स्कूल में का बि सहूलियत न आहे, जंहिंजे करे ॿारनि जी तालीम मुतासिर थी रही आहे। हुननि वधीक चयो त तालीम खाते जे बाला अफ़सरनि खे केतिरा ई भेरा शिकायतूं कयूं आहिनि, पर को बि खरतियल न निकितो आहे। एहतजाज कंदड़ तुक जी चूंडियल नुमाइंदनि सेनेटर पीपल्स पार्टी साईं काज़िम अली शाह, MNA जावेद अली शाह, MPA नईम अहमद खरल ऐं तालीम खाते जे मिनिस्टर ऐं आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त गवर्नमेंट प्राइमरी स्कूल राणो खान सोलंकी जी नई बिल्डिंग तामीर कराए ॾिनी वञे त जीअं गुलनि जहिड़ा ॿार तालीम पाए सघनि। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहियो न्यूमेरान न्यूज़।